अवामी वर्कर्स पार्टी गिजरी यूनिट पारां तसौफ के रंगत से भरपूर सकाफती शाम मल्हाई। सकाफती शाम में जिंदगी जो मुख्तलिफ शोबन से ताल्लुक रखंदड़ मानन समेत बारड़न सकाफती लिबास पहिरे शिरकत की। उन मौके ते सकाफती शाम के खिताब कंदे अवामी वर्कर्स पार्टी सिंध के सदर बख्शल थलो चयो त असांजा दुख ऐं सूर हिक जहिड़ा आहिनि। असांजूं सकाफतूं अलॻि अलॻि नाहिनि। असां हिक ॿिए खे पंहिंजो कयो। दुल्हे जी सकाफत, बाहू जी सकाफत, लतीफ़ जी सकाफत, सचल जी सकाफत हिकिड़ी आहे। वो सकाफत हिकिड़ी आहे, वो महकूम जी सकाफत आहे, वो मज़लूमनि जी सकाफत आहे ऐं उहा हमेशह ॾाढ वारनि जे ख़िलाफ़, जाबरनि जे ख़िलाफ़, चाहे उहो कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदा हुजनि, पर जेकॾहिं उन्हनि जो साथ उनजो ज़ुल्म हिकिड़े सभिनी माण्हुनि ते पवे थो त असां सभु पाण में हिकमुठ थींदासीं। जॾहिं त नौजवान रागी वकार मल्हाह सकाफती शाम में क़ौमी गीत ॻाए नौजवाननि खे झुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।